बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो अॼु जेको कानून जे मूजिबि टॉपिक आहे उहो आहे सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जे मूजिबि। जीअं त तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त सिविल प्रोसीजर कोड्स जे अंदरि जेके प्रोसीडिंग्स हलंदियूं आहिनि उहे सिविल मैटर्स जे बारे में हलंदियूं आहिनि। इन जे लाइ सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जी ज़रूरत इन करे बि महसूस थी त सिविल कोड्स जेका हिस्ट्री आहे उहा असांखे सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जे मूजिबि ई ख़बर पवंदी त सिविल जजिस जे खे जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा पावर आहिनि, यानी फर्स्ट क्लास सिविल जज, सेकंड क्लास सिविल जज, थर्ड क्लास सिविल जज, या उनजी टेरिटोरियल ज्यूरिडिक्शन केतिरी आहे, उनखे पेक्यूलरी ज्यूरिडिक्शन केतिरियूं आहिनि। इहे सभु असां तव्हांखे मालूम हुजण जे लाइ असांखे सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जो मुतालियो करणो पवंदो। इन खां पहिरियां मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सिविल जेका कोड्स जी हिस्ट्री आहे उहा 1914 खां वठी शुरू थी। सभ खां पहिरियों पंजाब कोड्स एक्ट 1914 जेको वजूद में आयो उहो सिविल कोड्स जे हवाले सां, यानी जजनि जी ऐं उनजी ज्यूरिडिक्शन वग़ैरह जे हवाले सां, उनजी लिमिटेशन जे हवाले सां उन्हनि खे पावर्स ॾिनल हुया। लेकिन प्रोसीडिंग जेका हुई सिविल कोड जी उहा सिविल प्रोसीजर कोड 1908 जे मूजिबि उन मैटर जो ट्रायल थींदो हो। उन खां बाद में जॾहिं 1918 जो एक्ट आयो, पंजाब कोड्स एक्ट 1918 जॾहिं आयो त 1914 जो जेको एक्ट हुयो पंजाब कोड्स एक्ट उनखे रिपील कयो वियो। रिपील कयो यानी उनखे सॼे एक्ट खे ख़तमु करे 1918 जो एक्ट नाफ़िज़ कयो वियो, सिविल कोड्स एक्ट पंजाब 1918। उहो 1962 ईस्वी ताईं हलियो। 1962 ईस्वी में जॾहिं सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जो जॾहिं वजूद अमल में आयो त 1918 वारो जेको एक्ट हुयो पंजाब कोड्स एक्ट उहो रिपील कयो वियो। हाँ, रिपील करण जो मक़सदु छा हूंदो त सॼो एक्ट खे ख़तमु करे नए एक्ट में उनखे मर्ज करणु या नओं कानून आणण जे लाइ उनखे चइबो आहे त उनखे रिपील कयो वियो, पोइ कानून खे नओं कानून अची वियो। हाणे सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जे मूजिबि जेका सिविल कोर्ट जी जेका ज्यूरिडिक्शन हुई उनजी क्लासिफिकेशन ॾिनल आहे उहा उन में ॾिनल आहे। उहा तव्हां असां सभिनी खे इन शइ जो मुतालियो करणो पवंदो त फर्स्ट क्लास सिविल जज, मां वरी रिपीट कयां त सेकंड क्लास सिविल जज, थर्ड क्लास सिविल जज, सीनियर सिविल जज, या उन जा पेक्यूलरी ज्यूरिडिक्शन, टेरिटोरियल ज्यूरिडिक्शन जेका आहे उहा कीअं हूंदी, कहिड़े जज खे कहिड़ो पावर आहे। लेकिन यादि हुजणु खपे त जंहिं बि सिविल कोर्ट जे अंदरि तव्हां सिविल सूट दाख़िल कंदो उनखे सिविल जज जो नालो ॾिनो वेंदो ऐं उहो सिविल सूट उनजो सब्जेक्ट मैटर हूंदो ऐं उन जेका प्रोसीडिंग हूंदी, यानी प्रोसीजर जेको एडॉप्ट कयो हूंदो उहो सिविल प्रोसीजर कोड 1908 जे मूजिबि ई उनजी प्रोसीडिंग थींदी। हाणे हिते तव्हां असां सभिनी खे नॉलेज में वाधारो हुजणु खपे। सिविल प्रोसीजर कोड 1908 जे मूजिबि जेको सिविल मैटर दाख़िल थींदो उन जज जी जेका डेजिग्नेशन तव्हां हेडिंग ॾींदो, मिसाल जे तौर ते तव्हां कंहिं कोर्ट जे अंदरि को प्रॉपर्टी जेको सिविल सूट दाख़िल करणु था चाहियो, प्रॉपर्टी मैटर, त तव्हां लिखंदो त इन द कोर्ट ऑफ सिविल जज या सीनियर सिविल जज फलाणो फलाणो जंहिं ज्यूरिडिक्शन हुजे। ऐं उनजो जेको सब्जेक्ट मैटर हूंदो उहो तव्हां चवंदो त सिविल प्रॉपर्टी आहे, इमूवेबल प्रॉपर्टी आहे, मूवेबल प्रॉपर्टी। उनजी जेका प्रोसीडिंग थींदी उहो जज जेको प्रोसीजर जेको एडॉप्ट कंदो उहो सिविल प्रोसीजर कोड 1908 जे मूजिबि एडॉप्ट कंदो। लेकिन अगरि उन सिविल जज खे सिविल कोड्स ऑर्डिनेंस 1962 जे मूजिबि जेका क्लासिफिकेशन ॾिनल आहे उनखे कोई स्पेशल पावर थो अची वञे, मिसाल जे तौर ते उनखे तव्हां फैमिली जज जा एक्स्ट्रा पावर ॾेई छॾिया, त पोइ हाणे उनखे तव्हां छा लिखंदो, सिविल जज करे लिखंदो या उनखे का ॿी डेजिग्नेशन ॾींदो। उनजी प्रोसीडिंग्स आया 1908 सिविल प्रोसीजर कोड जे मूजिबि थींदी या उन जेको नओं कानून आहे जंहिं बि सिविल जज खे तव्हां स्पेशल पावर ॾींदो, मिसाल जे तौर ते मां वरी रिपीट कयां त जेके तव्हां फैमिली जज उनखे पावर ॾिना त उनखे तव्हां फैमिली जज करे लिखंदो, यानी इन द कोड ऑफ फैमिली जज। हाँ, सिविल जज त उहो थियो, उनखे स्पेशल पावर अची आहे फैमिली कोड जा, इन करे उहो फैमिली जज थींदो। जेको तव्हां सब्जेक्ट मैटर दाख़िल कंदो, जीअं पहिरियां सिविल जे हवाले सां हो त सिविल मैटर हुयो, हाणे उहो तव्हांजो फैमिली मैटर थी वेंदो। वरी जेकर उनजी प्रोसीडिंग थींदी त हाणे उन स्पेशल जज जेके सिविल जज खे स्पेशल पावर अची आहे फैमिली जज जा, उन फैमिली मैटर हलाइणु शुरू कयो त उनजो जेको प्रोसीडिंग्स थींदी, प्रोसीजर जेको एडॉप्ट थींदो उहो फैमिली लॉ मूजिबि ई थींदो। या वरी मिसाल जे तौर ते वरी तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिसाल ईंदो हलां, जेकर तव्हां उन सिविल जज खे रेंट कंट्रोलर जा पावर था ॾियो, रेंट मैटर्स जे हवाले सां, मिसाल लैंड लॉर्ड ऐं टेनेंट जे हवाले सां, कंहिं माण्हू किराए ते जॻह ॾिनी आहे, उन सां उहो मसइलो थो थिए मालिक सां, टेनेंट किराएदार या किराएदार सां को मालिक मसइलो थो करे, तव्हां उन सिविल जज खे स्पेशल पावर अची विया रेंट कंट्रोलर जा, त उहो रेंट कंट्रोलर सॾाईंदो ऐं उहो रेंट मैटर सॾिबो, सब्जेक्ट मैटर उनजो रेंट हूंदो ऐं उनजी प्रोसीडिंग आया सिविल प्रोसीजर कोड 1908 जे मूजिबि थींदी या उनजो को ॿियो कानून आहे त उनजो आहे पंजाब रेंट रिस्ट्रिक्शन ऑर्डिनेंस 1959 जे मूजिबि उनजी प्रोसीडिंग थींदी। मिसाल जे तौर ते वरी मां तव्हांखे ॿुधायां त अॼुकल्ह हिकिड़ो नओं कानून अची वियो आहे कंज़्यूमर कोर्ट। सिविल जज खे स्पेशल पावर ॾेई करे उनखे डेजिग्नेशन ॾिनी वई आहे कंज़्यूमर कोर्ट, यानी कंहिं बि सिविल जज खे अगरि कंज़्यूमर कोर्ट
में रखियो थो वञे ऐं उनखे कंज्यूमर जज चयो थो वञे, त जेकॾहिं तव्हां उनजी हेडिंग ॾींदो कंहिं बि केस जी त उनखे तव्हां कंज्यूमर जज ई सॾाईंदो ऐं कंज्यूमर मैटर उहो हूंदो ऐं उनजी प्रोसीडिंग जेका थींदी उहा कंज्यूमर एक्ट जे मूजिबि ई थींदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां क्रिमिनल, हाणे इहो थियो सिविल कोर्ट्स ऑर्डिनेंस 1962 जे मूजिबि, त सिविल कोर्ट जे फर्स्ट क्लास सिविल जज खे केतिरा पावर हूंदा, सेकंड क्लास जेको सिविल जज हूंदो, थर्ड क्लास हूंदो, या जेको सीनियर सिविल जज आहे उनखे केतिरा पावर हूंदा। जेकॾहिं उन हिकु सिविल कोर्ट्स ऑर्डिनेंस 62 तव्हांजो पढ़ियल हूंदो त तव्हांखे सिविल जजनि जी या सिविल कोर्ट जी ज्यूरिडिक्शन ऐं क्लासिफिकेशन जी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ऐं तव्हांखे इन शइ जी बि ॼाण अची वेंदी त उन्हनि सभिनी सिविल मैटर्स जी जेका प्रोसीडिंग थींदी उहा CPC 1908 जे मूजिबि थींदी। वरी जेकॾहिं अदर हैंड असां ॾिसंदासीं त उन्हनि सिविल जज खे, या जीअं असां सरींदा आहियूं त सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट, जेकॾहिं उहो साॻियो ई सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट आहे, क्रिमिनल प्रोसीडिंग जे हवाले सां जेकॾहिं केस हलाए थो त उनजो लाइ अमल छा हूंदो, उहो प्रोसीडिंग कीअं हलाईंदो, उहो जुडिशियल मैजिस्ट्रेट जेका प्रोसीडिंग कंदो त उहा क्रिमिनल प्रोसीजर कोड 1898 जे मूजिबि कंदो, यानी CRPC 1898 मूजिबि उनजो क्रिमिनल ट्रायल जेको हूंदो उहो हलाईंदो। जेकॾहिं उन सिविल जज खे स्पेशल पावर तव्हां ॾिना, मिसाल जे तौर ते तव्हां उनखे जेकॾहिं के पावर तव्हां ॾींदव नार्कोटिक्स जो मैटर आहे, स्पेशल केस आहे, स्पेशल पावर ॾींदो कंहिं सेशन जज खे, कंहिं सीनियर सिविल जज खे, एडिशनल सेशन जज खे या मैजिस्ट्रेट खे, त उहो स्पेशल जज सॾाईंदो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं नैब आहे, नैब में जेकॾहिं को तव्हां जज मुक़ररु कयो था त उहो डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज ई हूंदो, उनजी क्वालिफिकेशन कैटेगरी उहा हूंदी, रैंक उहा हूंदी, लेकिन उनखे स्पेशल तव्हां कोड में रखे छॾियो त उहो स्पेशल कोड यानी अकाउंटेबिलिटी कोड यानी नैब जो जज सॾाईंदो ऐं नैब जो मैटर जेको सब्जेक्ट मैटर हूंदो उहो नैब जी प्रोसीडिंग्स इंक्वायरी इन्वेस्टिगेशन सॾाईंदो ऐं उनजे प्रोसीडिंग जेका थींदी उहा क्रिमिनल प्रोसीजर कोड जे मूजिबि न थींदी, उहा थींदी नैब लॉज़ 1999 जे मूजिबि। उन में जेकॾहिं तव्हां पढ़ंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त नैब लॉज़ जी प्रोसीडिंग उन में कानून में जेके 37 सेक्शन ॾिनल आहिनि उन जे मूजिबि। मिसाल जे तौर ते वरी गैस जो थेफ्ट एक्ट अची वियो आहे 2016, उन में डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज खे पावर ॾिनल आहे त तव्हां गैस जा जेके चोरी जा मैटर्स हूंदा कंज्यूमर जे हवाले सां, गैस कंपनी जे हवाले सां जेके बि इशूज़ हूंदा उहे तव्हां हलाईंदो। त उहो जेको 2016 जो गैस थेफ्ट एक्ट अची वियो आहे उनजी जेका डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज खे गैस यूटिलिटी कोर्ट्स जेके आहिनि उनजे नाले सां सॼो वेंदो ऐं उन जेका प्रोसीडिंग थींदी उहा 2016 एक्ट जे मूजिबि थींदी ऐं उन में जेकॾहिं प्रोविजन ॾिनल आहे, का गुंजाइश ॾिनल आहे त फर्दर प्रोसीडिंग जेका बि हूंदी उहा CRPC जे मूजिबि हलंदी, लेकिन परमिशन उन एक्ट में स्पेशल लॉ में ॾिनल हुजे। या वरी जेकॾहिं तव्हां इलीगल डिस्पोजिशन एक्ट, अॼुकल्ह प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा वग़ैरह तव्हां ॾिसो पिया था, उन जे बारे में बि जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त इलीगल डिस्पोजिशन एक्ट अची वियो। हाणे हीउ क्रिमिनल कोर्ट्स जे हवाले सां मां ज़िक्र पियो कयां त इलीगल डिस्पोजिशन एक्ट 2005 अची वियो, त उहो डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज खे पावर आहे त उहो इलीगल डिस्पोजिशन जा मैटर डील कंदो ऐं उहो एक्ट में ॾिनल आहे 2005 इलीगल डिस्पोजिशन एक्ट 2005 में। उन जा पावर्स जेके हूंदा उहे इलीगल डिस्पोजिशन एक्ट जे मूजिबि उहा कीअं प्रोसीडिंग थींदी, छा थींदी, यानी आहे क्रिमिनल केस, लेकिन उहो स्पेशल जज जॾहिं इलीगल डिस्पोजिशन जे हवाले सां थींदो हूंदो त उनजी प्रोसीडिंग जेका थींदी उहा स्पेशल लॉ जे मूजिबि कई वेंदी। वधीक इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम ते ज़रूरु हाज़िर थींदासीं, तेसिताईं अल्लाह ने कवा।